तव्हांजो छा आहे मां छा मसलो थियो तुंहिंजो? मुंहिंजे ॿारनि जो मूंसां मसइलो आहे। मां शादी कई आहे उन्हनि खे इहो मंज़ूर न आहे। कंहिंसां शादी कई? छा नालो? आशिक़ अहमद। केरु आहे उहो? ख़ासि केॾी। तव्हां असुल किथां जा? असां पीर ॻोठ जा। कॾहिं शादी कई अथव? हे 5 साल आहिनि। किथे कहिड़ी अदालत में? नौशहर फेरोज़ में। हाणे तव्हां सां केरु थो विड़े? कंहिंसां विड़िया आहिनि? मुंहिंजे ॾेर सां मुंहिंजा ॿार विड़िया आहिनि। छा नालो आहे तुंहिंजे ॾेर जो? मोहम्मद सादिक। तुंहिंजे हुन जेके ॿाहिरि आहिनि जा जेके विड़िया अथई उन्हनि जा नाला छा आहिनि? उन्हनि जो अब्दुल जब्बार, अब्दुल गफ़ार, शकूर, इम्तियाज़, सद्दाम, मुजाहिद, तारिक। अञा ख़तरो आहे तव्हांखे? ख़तरो आहे तव्हांखे? अञा मूंखे ख़तरो आहे। मुंहिंजे मुड़ुस खे ख़तरो आहे। मुंहिंजे ॾेर सां विढ़नि था। इहे 2 भाइर आहिनि असांजे। अगरि मुंहिंजे ॾेर या मुंहिंजे मुड़ुस खे कुझु थींदो नी पोइ मां उन्हनि खे न छॾींदमि। कंहिं बि अदालत मां मूंखे इंसाफ़ न मिलियो आहे। मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजा 3 बच्चा आहिनि। पुलिस शादी करे? पुलिस हिन ताईं कुझु न कयो आहे। अच्छा तोखे जान जो ख़तरो आहे? मारण जो ख़तरो? मारण जो ख़तरो। धमकियूं था ॾियनि मोबाइल ते बि। छा थिए हाणे? छा मुतालबो आहे तव्हांजो? इंसाफ़ खपे। मुंहिंजे ॿारनि खे गिरफ़्तार कनि। पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे? पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे? असांजो ॾोह कहिड़ो आहे? असां माण्हू न माराया, असां टांवर न केराया। असां माण्हू न माराया, असां टांवर न केराया। असांखे तालिबा आहियूं न को थियण ई था चाहियूं। अज़ल खां अमुन जा हामी ॿुधायो का ॾिठव खामी? असां को रूस खे टोड़ियो, असां को रूम खे ॿोड़ियो। ख़तातनि खे त सम्झायो, हथनि सां मुल्क जन जोड़ियो। हशर छो गैर जहिड़ो